आहे सागियां सावण सियारा सिंध सरहद तां सियाम। आओ आओ नीलाम घर के ज़माने में टीवी ते हलंदो हो, आओ उहो पे ॾिठो असां। आओ तारिक अज़ीज़ सुवाल उछलियो सामाइन खां, सामाइन जे विच में सुवाल छॾियईं त थाईलैंड जो पुराणो नालो छा आहे? मुंहिंजे बि ज़हन में कोन हो। सभिनि खे कंहिं बि जवाबु कोन ॾिनो, पाण जवाबु ॾिनई कि थाईलैंड का पुराना नाम सियाम है। मुंहिंजो कमु थी वियो। छा थियो मुंहिंजो जो कोलो हो जगह में। तो सागियां सावण सियारा सिंध सरहद तां सियाम, वाह सागी वक्त वस जा ॾीन पीढ़ियुनि खां पयां। ओ पीढ़ियुनि खां ई अचनि। वाह 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 वाह।